रोहिणी में फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंद नथा मार्च वियल नौजवान नदीम अली ज़ंगेजो जे वारसन सां इंसाफ़ न थी सघियो। उन हवाले सां ॾिसूं था करीम बगचतोई जी रिपोर्ट। रोड़ी में बदअमनी चोट चढ़ी वही डी डिठे जो फुरूं सरे आम जेल पुलिस जो रिटायर पुलिस एहलकार रसूल बख्श ज़ंगेजो जतोई जे घर ते क़यामत तॾहिं टुटी जॾहिं अकेलो वारिस पुट सुज़ुकी ड्राइवर नदीम अली ज़ंगेजो जतोई पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे ॿेड़ी चौक स्टाफ वटि चांहि पीअण लाइ होटल ते पहुतो त ॿुधाए पियो वञे अमीर अली छिजण जी कार खे नामालूम मोटरसाइकिल ऐं कार सवार हथियारबंद सुक पुल वटि हथियारनि जे ज़ोर ते 12,32,000 फुर करे वरिता। ॿेड़ी चौक ते मुज़ाहिमत दौरान फायरिंग जे नतीजे में राहगीर सुज़ुकी ड्राइवर नदीम अली ज़ंगेजो जतोई गोलियुनि जो खाज बणिजी वियो। जॾहिं त होटल ते वेठल पुलिस एहलकार राइब अली सेप्को मुलाज़िम छनकर अरबाब वसीम रिटायर फौजी मोहम्मद अली चौहान गुलाम मोहम्मद समेत 8 ॼणनि खे गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि ॿेड़ी चौक ते पुलिस हुजण बावजूदि फोरू फुर करे फरार थी विया। मसलो ले मिटी थियण खां पोइ पुलिस वाक़िआरे हंधि पहुची करे नदीम अली ज़ंगेजो जतोई ऐं ज़ख़्मियुनि खे रोड़ी तालका इस्पताल आंदो वियो। जॾहिं त क़तल थियल नदीम अली ज़ंगेजे खे 5 ॾींहं गुज़रण बावजूदि केस दाख़िल न थी सघियो। वारसनि में ता पकड़ियल पुलिस मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। उन्हीं जा 7 बच्चा मां काथो पालींदमि गरीब मुझे पुट जो हक थियो वञे ऐं ताईं का भी मना FIR न कटी आहे। बेगुनाह मारियो वियो आहे नदीम अली ज़ंगेजो हिकिड़ो पुट मुंहिंजो कहिड़ो हुयो हिकु पुट भाउ बाबा मां थोंगलिया भाउ वो मुंहिंजा हिकिड़ो पुट बाबा सुञो थी मां जॻो आहे भाउ छोरो छॾो थी मुंहिंजो हिकु पुट वियो मुंहिंजे घर में हथ थी वई केरु असांखे पालींदो भाउ मूंखे हक़ मिलियो वञे। फायरिंग करी अथऊं उते ॿिया बि माण्हू इंजर्ड थिया आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि। असांखे इंसाफ़ खपे वञे बिल्कुलु पर हिन महिल ताईं असांखे नथो लॻे त का पुलिस का अॻिभराई कई आहे। फायर कटी वई आहे न कुझु थियो आहे। असांखे जेतिरो थी सघे असांखे इंसाफ़ खपे बसि। हिकिड़ो पहिरियों फायर थियो वरी पोइ ॿियो फायर थियो पोइ ईअं बस्ट हलियो असांखे सम्झ में न आई ॻाल्हि असां हेठि वेही रहियासीं। असांखे पाण सम्झ में न पियो अचे असांजे छोकिरे खे जेको आहे सीने में छुरियो लॻो उनखे इस्पताल छॾे आया जेको आहे उनजो नालो अरबाब आहे। 8 ॾह ॼणा हुआ जंहिंखे गोलियूं लॻियूं। पुलिस कुछ भी न कई सिर्फ माण्हू मारिजी विया। पुलिस कोई ऑप्शन न पई खणे वो पंहिंजे सिर्फ बचा करण जे लाइ परे परे पिया कनि माण्हू उते रशकनि ते हुयासीं माण्हू मारिजी विया पोइ बि पुलिस खे कोई अफ़सोस न पियो थिए। पुलिस मौजूद हुई कुछ भी न पई करे। यादि रहे त रोड़ी में हिकु हफ़्ते अंदरि पंप मालिक गुलाम मुस्तफ़ा महर खां 44 लख ऐं अमीर अली छिजण खां 12,32,000 फुर करे विया। जॾहिं त टैक्सी ड्राइवर महबूब अली बुरड़े जी म्युनिसिपल ऑफिस अॻियां बीठल 20 लखनि जी कार चोरी करे विया। कैमरामैन इम्तियाज़ अली ऐं अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई आवाज़ न्यूज़ रोड़ी।